ये बदीन जो अलबेलो फनकार ख़ालिद बांसरी नवाज़ जेको सॼी सिंध जे कुंड कुड़छ में वञी बांसरी ते धुनूं वॼाए माण्हुनि जा रूह रिझाए थो। मुंहिंजो नालो ख़ालिद तारड़ आहे ऐं बदीन जो इलाइक़ो आहे। बुख बेरोज़गारी बदहाली ऐं बचड़नि जे पेट गुज़र लाइ कॾहिं के पार्क में त कॾहिं के बस स्टॉप ते बांसरी जूं धुनूं वॼाईंदे नज़र अचे थो। ई सफ़ेद पोश फनकार है जेको कंहिं जे अॻियां हथ बि नथो टंगे सघे। खेसि सकाफ़त खाते पारां मिलंदड़ 60,000 रुपया साल यानी 5,000 रुपया फी महीने जे हिसाब सां मिलनि था। जंहिं मां हिन महांगाई जे दौर में मरणा परणा ईदूं बरादूं ऐं पेट गुज़र कीअं थो करे सघिजे, इहो दर्द हर उहो माण्हू सम्झी थो सघे जेको अहले दिलि आहे। ज़िंदगी जो गुज़र सफ़र त मुंहिंजो इहो बांसरी वॼाइण जो मुंहिंजो कमु आहे ऐं जीअं त हाणे हिन ॾींहंनि में मोड़ियूं आहिनि कोन्हे प्रोग्राम वग़ैरह कोन पिया मिलनि। सकाफ़त खाते खां जेको आहे 5,000 रुपया महीनो मिले थो हिन महांगाई जे दौर में। सॼे साल में 60,000 रुपया मिलनि था, रमज़ान शरीफ़ में मिलनि था। क्लिफ इलाइक़नि में सर्वे हुया जॾहिं प्रोग्राम मिलंदा ऐं सिंध खां ॿाहिरि बि पंजाब साइड ते बि अगरि कंहिं घुरायो आहे जॾहिं प्रोग्राम मिलंदा रहिया आहिनि त वेंदो रहियो आहे। प्रोग्राम न मिलंदा आहिनि त पोइ ग़रीबी हालत में कुझु बि कान का बिस्किट वग़ैरह विकिणणी या कुझु कान का शइ विकिणी गुज़र सफ़र मिले। बांसरी उहो साज़ आहे जेको रूह खे रिझाए थो, रुठल खे परचाए थो। ख़ालिद बांसरी नवाज़ जो दर्द हर दिल वारे खे यकीनन सम्झ में ईंदो हूंदो। जेका ॿाहिरी मुल्कनि में बि सकाफ़त जे तरफ़ां या हुकूमती लेवल ते जेका बि प्रोग्राम थियनि था उन में असांखे बि मौक़ो ॾिनो वञे छो जो ही फूकियारो साज़ तक़रीबन हाणे ख़तमु थींदो पियो वञे। सो इनखे ज़िंदा रखण जे लाइ असांजी ख़्वाहिश आहे त असां कुझु ख़िदमत करे वञूं। हिन मिस्किन फनकार जी हिकिड़ी ख्वाहिश इहा बि आहे त हू सरकारी ख़र्च ते ॿाहिरि मुल्कनि में बांसरी वॼाए ऐं पंहिंजे फन खे मञाए। कैमरामैन टीम सां गॾु दानिश बकारी, धरती टीवी न्यूज़ बदी।